बेरा सिटी भरिसां ॻोठ दीन मोहम्मद खरर में 13 ॾींहं अॻु बिजली ठाहींदे थंभे तां किरी ज़ख़्मी थियल प्राइमरी उस्ताद अली रज़ा खरर कराची जे खांगी अस्पताल में इलाज दौरान ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो। इन सिलसिले में फ़ौती जे माइट ॿुधायो त फ़ौती अली रज़ा खरर 13 ॾींहं अॻु घर भरिसां थंभे तां बिजली ठाहे रहियो हुयो त ओचितो उनखे बिजली जो करंट लॻो, जंहिंखे ॻणती जोगी हालत में कराची जे निजी अस्पताल में दाख़िल कयो वियो हो, जिते हू ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फ़ौत थी वियो आहे। अहिड़े इतलाह ते संदसि घर में कोहराम अची वियो। फ़ौती जो मढ़ संदसि अबाणे ॻोठ आंदो पियो वियो, जिते खेसि मिटी मां हवाले कयो वियो। यादि रहे त फ़ौती नौजवान प्राइमरी उस्ताद हो। खेसि 3 पुटनि ऐं 2 न्याणियुनि जो औलाद हुयो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।